बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम सभिनी मानवरनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। हस्बे दस्तूर कल वाइदो कयो त पेट्रोल जी तंज़ीम ऐं पंहिंजे मथां लॻायल इल्ज़ाम तंज़ीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तो माफ़ कजो, थोड़ा सिग्नल ड्रॉप थी वियो आहे, बिजली अचे वञे पई न, उन जे करे खल थियो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, कल्ह तव्हां सां मुआइदो कयो हो त हस्बे वाइदा ऐं पेट्रोल जी मौजूदा सूरत हाल ऐं पाण जे मथां कुझु दोस्तनि जा ख़दशात या ऐं तुहमत इल्ज़ाम नथो हणां, उन बाबति वज़ाहत करणु पंहिंजो फ़र्ज़ थो सम्झा। दोस्तो, ऐं अलाह पाक हाज़िर नाज़िर ॼाणी, हींअर हे अलाह ये रसूल जो कलाम आहे, सलाद सोगरी आहे, जेको ॻाल्हाईंदुसि सच ॻाल्हाईंदुसि ऐं मूं ज़िंदगी में कोशिशि कई आहे कॾहिं कूड़ न ॻाल्हायां ऐं कूड़े जो साथ न ॾियां। उनजे लाइ तव्हां ॾिसंदो न हूंदो त मुंहिंजे मथां क़ुरान पाक जी मदीन पाक जी हिकिड़ी आयत बि लॻल आहे त अलाह पाक जी मदद सां मुंहिंजो ज़मीर ऐं मुंहिंजो माज़ी बेदाग रहियो आहे, मूंखे का बि ॻंढ आहे ऐं राति जो सुम्ही न कंदो आहियां। बसि छा थो, ऐं 1993 में मूं 1990 में सर्विस जॉइन कई प्राइमरी उस्ताद तौरु, ऐं 1993 में ऐं तहलकी जी सदा ते इलेक्शन खटी आयुसि। उनखां पोइ अॼु ॾींहं ताईं केर बि दोस्त मुंहिंजे ज़िले में अचे को साबित कयो त हाजी साहिबु असांखां 5 रुपया वठी को कमु करायो हूंदो, ऐं इहो मूंखे ऐं ख़ुशनसीब आहियां अल्हम्दुलिल्लाह त मूंखे सिंध अंदरि सुठा दोस्त सुठा उस्ताद मिलिया ऐं जिन सां कल्ह बि गॾु हुउसि, उन्हनि सां अॼु बि गॾु आहियां। पर हमेशह सच वारे माण्हू खे राहनि में कंडा वछाया वेंदा आहिनि। कुझु दोस्तो पंहिंजे मथां ॿुधाईंदो हलां त 2017 में पेट्रोल जी धड़ाबंदी जो दौरो हो ऐं सिंध जो उस्ताद तमामु ॾुखारो हो, ऐं जिते बि वेंदुसि ख़ुशी तौरु लाडकानो डिवीज़न ऐं पंहिंजो मिर्फ़ा डिवीज़न, उते उस्ताद चवंदा हाजी साहिबु असांखे 17 ग्रेड 16 ग्रेड वठी छॾियो, 16 ग्रेड वठी छॾियो, छो त उन्हनि डिवीज़न खे 16 ग्रेड उते जे लीडरनि गैर क़ानूनी वठाइणो हो, जेको हुनजो पोइ रिकवरी थियो पए। ऐं उन दौरान धड़ाबंदी में मुंहिंजो उन टाइम साईं वली मोहम्मद उर्फ़ इंतज़ार छलगिरी सदर हुयो, ऐं साईं सिकंदर जतोई उनजो जनरल सेक्रेटरी हो, साईं गुलाम रसूल महर उनजो सीनियर सदर हो, ऐं ॿिया उहिदेदारनि जी वॾी हिकिड़ी लोध हुई। पोइ मूंखे सॼी सिंधी दोस्तनि तमामु घणो ज़िद कयो त हाजी साहिबु महिरबानी करे तव्हां सिंधी जी सदारत ते गुरूबंदी करियो। मूंखे कॾहिं बि गुरूबंदी न को शौक़ु रहियो आहे, न को उहिदे जो शौक़ु रहियो आहे, पर मुंहिंजे काफ़ी सिंध जा वॾा लीडर काफ़ी मुंहिंजियूं भेनरूं जिन मूंखे इंतिहाई मजबूर कयो त ही सिंध खे भाॼी जेका विकिणी छॾंदी उस्ताद लॻे, हाजी साहिबु महिरबानी करे तव्हां अचो, मुंहिंजो ही सिंध जी सदारत कंडनि जी सेज आहे, इहो को मुफ़्त में माण्हू ईअं वॾो हिकिड़ो जदोजहद करणी पवंदी उस्ताद जे मसइले हल लाइ। असां बाज़मीर माण्हू आहियूं। ख़ैर पोइ दोस्तनि वॾो ज़िद कयो, उनखां पोइ असांजो मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम हॉल में सॼी सिंध जा दोस्त शिरकत कई, जिते साईं मुनीर भट्टी साहिब जो शुक्रगुज़ार आहिनि जे सॼा दोस्तनि जा खाधे पीते जा इंतज़ाम कया, ऐं उते मूं हलफ़ कयो, मुंहिंजे हल्फ़ में मुंहिंजे हल्के जा 2 MP शिरकत कई ऐं सॼी सिंध जा दोस्त शरीक थिया उनजो, ऐं उन टाइम शुक्रगुज़ार। ऐं मूं ते ऐलान कयो त मूंसी हले गॾ सां जा जी मुठो न करे। पोइ असां जदोजहद कई, इनखे छा था करियूं, सिंधी वर्किंग कमेटी जो इजलास घुरायोसीं असां हैदराबाद में, जेको सही राति जारी रहियो मर्कज़ी ऑफिस में, नथो इहो फ़ैसिलो थियो। ऐं त मूं दोस्तनि खे ॿुधायो त आउं लॉन्ग मार्च कंदुसि, उस्तनि जे हक़ लाइ जदोजहद कंदुसि। सभिनी दोस्तनि मुंहिंजी मुखालफ़त कई, हाजी साहिबु धड़ाबंदी में लॉन्ग मार्च करणु
त ही कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। तूं हरूभरू पंहिंजो पाण खे ज़ाया कंदे परेशान थींदे कामयाबु न वेंदे। मुंहिंजो कामयाबी नाकामी इहा त अलाह पाक जे हथ में आहे न। असां पंहिंजी कोशिशि त करियूं, या त मूंखे छॾियो त आउं पंहिंजे सादा ते उहिदे तां इस्तीफ़ा ॾियां। ख़ैर पोइ मजबूर थी दोस्तनि मूंसां हामी हा मिलाई। 10 डिसंबर 2017 ते भिट धणीअ खां असां अलाह जो नालो वठी लांग मार्च शुरू कयो ऐं उन में सलाम आहे कंबर शहादत कोट ज़िले जे दोस्तनि खे। साईं ममताज़ इमरान साहिब जेको रिटायर थी वियो आहे, उन असांखे पंहिंजे फोटुनि जा बैनर ठाराए ॾिना ऐं